अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां। अॼु नसरी सिन्फ़ूं जेके अफ़सानवी ऐं ग़ैर अफ़सानवी अदब सां लाॻापियल आहिनि उन्हनि जो मुख़्तसिर हिते ज़िक्र कंदासीं। हिननि सभिनी सिन्फ़ुनि ते इंशाअल्लाह सुभाणे के ॾींहं में मां जेको आहे सो अलॻि अलॻि सां 5-5 मिंटनि जा वीडियो अलॻि सां ठाहे रखंदुसि जीअं अव्हांखे उन में सवलाई थिए। अॼु हिते सिर्फ़ु मां इन्हनि शयुनि खे वाज़े थो कयां त कहिड़ियूं कहिड़ियूं नसरी सिन्फ़ूं अफ़सानवी आहिनि ऐं ग़ैर अफ़सानवी आहिनि ऐं मुख़्तसिर हिकिड़ी अधु को नालो लिखियो आहे, न त असां हिनखे वधीक सुभाणे जेके वीडियो हूंदियूं उन्हनि में वज़ाहत सां लिखंदासीं। ॿी माज़रत इहा देरि इन करे थी आहे त कॉलेज में कमकार वधी विया, जंहिंजे करे मां वीडियो डिले कई आहे या देरि थी वई आहे लिखण में। इनशाअल्लाह अॼु हीअ मुख़्तसिर वीडियो अव्हां वटि आहे। सुभाणे हिननि सभिनी ते कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी, आहिनि सभिनी ते अव्हां वटि हिकु वीडियो नई मौजूदु हुजे जंहिंमां जा जेके बि सवाल आहिनि। सिंधी नसरी सिन्फ़ूं हिकिड़ियूं अफ़सानवी ऐं ॿियो ग़ैर अफ़सानवी। ठीकु आहे, अफ़सानवीअ में किसो, दास्तान, नाविल, नाटक ऐं अफ़सानो या कहाणी इहे अचनि थियूं अफ़सानवी अदब में। ऐं इन जे लिहाज़ खां असांखे जेकर सवाल कयो वञे त अफ़सानवी सिन्फ़ूं कहिड़ियूं आहिनि, असां हिननि खे हीअ चवंदासीं। ऐं ग़ैर अफ़सानवी सिन्फ़ूं असांजूं हेॾा ई पियूं आहिनि: सवानह उमिरी, आतम कहाणी, सफ़रनामो, ख़त, डायरी, ख़ाको, मज़मून, तनक़ीद ऐं तहक़ीक़ या मकाला वग़ैरह। हाणे हीअ सभु जेके आहिनि उहे ग़ैर अफ़सानवी आहिनि। हिननि जी पहिरियों बि वज़ाहत मुंहिंजे चैनल ते पई आहे, हर हिकु शइ जी, नाविल जी, नाटक जी, अफ़साने जी, किसे या दास्तान जी, सभिनी जी मौजूदु पई आहे, पर उहे थोरा डिघियूं वीडियो आहिनि जंहिंजे करे मुश्किल थिए थी। ऐं हिते जेको नयूं वीडियो हूंदी इन में इनशाअल्लाह अव्हांखे हर हिकु शइ मुख़्तसिर मिलंदी। हीअ नंढी नंढी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जीअं अव्हां उन्हनि खे सवलाई नमूने सां वरी प्रेज़ेंट करे सघो या अॻियां पेश करे सघो, जंहिंजे करे ही नंढियूं नंढियूं वीडियो ठाहे रखियूं वेंदियूं आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते किसे ऐं दास्तान जेका असां शुरूआति चवंदा आहियूं या कहाणी जी इब्तिदा जो अवाइली ओहॼाण जेके चवंदा आहियूं, उहे चवंदा आहियूं त असां वटि बम्बे ज़मीनदार जी ॻाल्हि या सदा तौर ऐं कुदा तौर जी जेका ॻाल्हि हुई उतां थी आहे ऐं उतां खां वधी उसरी निसरी आहे ऐं उनजी इर्तिका जेका आहे इहा थींदी रही आहे। उन खां पोइ जॾहिं असांखे नाविल आहे, नाविल में असांखे पहिरियों रासीलास नाविल तर्जुमो मिले थो। उन खां पोइ तर्जुमे खां अॻिते असां वधियासीं त मिर्ज़ा कलीज बेग असांखे मिलियो, जंहिं पहिरियों ते बेज़ाद नाविल लिखियो, पर उन ते बि किसे या दास्तान जो असरु जेको आहे उहो वधीक हुयो, छाकाणि त असां इब्तिदाई तौर ते उन्हनि में तमामु घणियूं जेको आहे सो कोशिशि करे रहिया हुआसीं, जंहिंजे करे उहो किसे या दास्तान वारो असरु उन ते नुमायां मौजूदु आहे। इन खां पोइ जेके वरी उन्हनि खे तर्जुमो कयो असां उन ते सुभाणे डिस्कस डिटेल में कंदासीं, त उनजो हिते लिखियलु आहे, पर मां तव्हांखे वधीक कोन थो वञा ॿुधाइण में। नाटक या ड्रामो बि असां वटि अंग्रेज़ जे दौर में मिले थो। तोड़े जो सिंध हिंद में पहिरियों बि नाटक मंडलियूं हूंदियूं हुयूं, पुतलियूं या खेल जेके थींदा हुआ संस्कृत में जेके हुआ उहे पेश कया वेंदा हुआ, पर ड्रामे खे जेको उरूज मिलियो या ड्रामे खे हिकु नई जेका तरक़ी मिली उहा अंग्रेज़ दौर में मिली। अंग्रेज़ दौर में हिकु दफ़ो ॿियूं तमामु घणियूं नाटक मंडलियूं खुलियूं जिन में जेको आहे सो उन्हनि ड्रामा पेश कया ऐं इन जो बि सेहरो जेको आहे उहो मिर्ज़ा कलीज बेग ते वञे थो, जंहिं केतिरा ई अंग्रेज़ी ड्रामा तर्जुमो करे सिंधीअ में पेश कया। उन खां पोइ असांखे अफ़सानो या कहाणी, इन में अफ़साने या कहाणीअ में बि असांखे जेको आहे सो इब्तिदा अंग्रेज़ जे दौर में मिले थी, छाकाणि त नसर जी जेतिरी बि इब्तिदा या तरक़ी या तरवीज ऐं उनजी इर्तिका जेका थी आहे उहा अंग्रेज़ जे दौर में थी आहे। ऐं अंग्रेज़ जे दौर में बि इहे सॼियूं सिन्फ़ूं असांखे इन दौर में मिलनि थियूं। उहो उनजो सबबु इहो हुयो जो असां वटि जेका सिंधी ॿोली पहिरियों बि ॻाल्हाई वेंदी हुई, सिंधी लिखत पहिरियों बि लिखी वेंदी हुई, असांखे ख्वाजकी लिपीअ खां वठी उन खां पोइ वरी जेको आहे सो जी मखदूम अबुल हसन जी सिंधी, उन खां पोइ मखदूम ज़िया जी सिंधी, मखदूम मेन ठटवीअ जी सिंधी, उन सभिनी सिंधियूं मिलनि थियूं। पर सरकारी तौर ते जेका हैसियत मिली सिंधी ॿोलीअ खे 1853 में, उन खां पोइ असांजनि केतिरनि ई अदीबनि उन खे जेको लिखणु शुरू कयो, उन में जेको सो अदब लिखणु शुरू कयो, कहाणियूं, ड्रामा, नाविल तर्जुमो करणु शुरू कया, तारीख़ जा किताब, इल्म अदब जा किताब ऐं दर्सी किताब इहे अचणु शुरू थी विया, त हिकु सिलसिलो शुरू थी वियो। इन सिलसिले खे अॻिते वधंदो रहियो ऐं असांजूं
सिंफ़ जेके ख़ासि तौर ते उन में अफ़सानवी सिंफ़ूं हुयूं उन्हनि तरक़ी कई ऐं अॻिते हली पोइ वरी असांजी जेके ग़ैर अफ़सानवी सिंफ़ूं आहिनि इन्हनि पिणु तरक़ी कई आहे। इन्हनि जी डिटेल में बि एतिरी सफ़ा वज़ाहत सां न वेंदासीं जो असां कलाक जा कलाक लॻी वञनि, छाकाणि जॾहिं असां पढ़णु बीहंदासीं सिर्फ़ु नॉविल ते ॻाल्हाईंदासीं त नॉविल जा फ़िक्री जुज़नि ते उन्हनि नॉविलनि जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि ते ॻाल्हाईंदासीं त तमामु डिघो थींदो। पर सुभाणे हिकु जामे आउटलाइन ठाहे असां हुनखे वाज़े कंदासीं त हितां शुरू थियो हीउ अहम नॉविल ऐं हिननि अहम नॉविलनि खां पोइ हीउ जेको तरक़ी कंदे हिन लाड़नि खां हिते पहुतो आहे, इन जी असां तरतीब सां अॻिते वेंदासीं। ठीकु आहे। उनखां पोइ असांखे हिते जेके ग़ैर अफ़सानवी सिंफ़ूं आहिनि, ग़ैर अफ़सानवी सिंफ़ुनि में कहिड़नि लेखकनि जेको सो बहिरो भरियो, उन्हनि खे केतिरनि वधीक लिखियो आहे, कहिड़े नमूने सां असांखे जेको आहे सो हुते वधी विझे थो उनजी शेख सां उन्हनि जी जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियों सवाने निगार केरु हुयो, पहिरियों आतमकथा पहिरीं आतमकथा कंहिं लिखी हुई, पहिरियों सफ़रनामो कंहिं लिखियो हुयो, इन्हनि जो ज़िक्र करे असां जेको आहे सो वधीक अॻिते हलंदा वेंदासीं त जीअं असां पंहिंजो पाण खे संवारे सुधारे ऐं लेक्चर ॾियण जे हवाले सां डेमो जे हवाले सां पाण खे सही करे सघूं त जीअं असांजो तरीक़ो सही रहे। इते ई जेको आहे सो हिकु नंढिड़ो डेमो जो लेक्चर मां तयारु कयो आहे जेको अव्हांजे लाइ हिते नज़र ईंदो हूंदो। हीउ आउटलाइन आहे, अव्हां इन ते पढ़ो, इन ते जेको आहे सो थोरो लिखो त अव्हांजे लाइ सवलाई थी वेंदी त डेमो ॾिजे कीअं। केतिरनि दोस्तनि चयो डेमो ॾिसण जो तरीक़ो इहो आहे त अव्हां कंहिं बि शख़्सियत ते पढ़ो था, कंहिं बि उनवान ते पढ़ो था या कंहिं बि उनवान ते तहक़ीक़ कयो था, रिसर्च कयो था ऐं डेमो तयारु कयो था त उन जे मुतालिक़ अव्हां मुकमल इंफॉर्मेशन कलेक्ट कयो ऐं कलेक्ट करे पोइ उन ते तव्हां ॻाल्हाइणु शुरू कयो। जॾहिं असां उन ते ॻाल्हाईंदो त अव्हांखे लॻंदो त हाणे मां बहितर खां बहितर करे सघां थो या करे सघां थी। इन जे करे ज़रूरी आहे त जेको बि टॉपिक अव्हां खणो था, जेको बि उनवान अव्हां खणो था, उन जी पहिरियों आउटलाइन ठाहियो। उहा आउटलाइन बिल्कुलु न थींदो। मिसाल जे तौर ते मां डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच ते डेमो ॾियणु चाहियां थो। हाणे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जो हेॾो विशाल कमु आहे, उन कम खे असां कीअं पूरो कंदासीं ऐं कहिड़े नमूने कंदासीं। जेकॾहिं जामियो ॾियणु चाहियूं था त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच सिंधी लोक अदब जो मुहाफ़िज़ आहे, उनखां पोइ सिंधी क्लासिकल शाइरीअ में तहक़ीक़ कई आहे, उनखां पोइ लुग़त जो माहिर आहे। लुग़त जे माहिर खां पोइ असां चवंदासीं त सिंध जी अदबी तारीख़ हिन पिणु लिखी आहे ऐं उनखां अॻिते हली चवंदासीं त हिन तारीख़ नवेस पिणु आहे जो हुनजा केतिरा ई मक़ाला सिंध जे तारीख़ जे मुतालिक़ लिखियलु आहिनि। इहा हीअ आउटलाइन आहे। हाणे इन आउटलाइन जो छा थींदो, जॾहिं अव्हां आउटलाइन लिखंदव त अव्हां लोक अदब रिथा ते जॾहिं ॻाल्हाईंदव त लोक अदब रिथा कॾहिं पेश थी 1955 में कंहिंजे पारां, पहिरीं सिंधी अदबी बोर्ड जे पारां थी, उनखे ॾिनो वियो ऐं उन में जेको आहे सो हिन 44 बुकनि जी किताबनि जी उहा सीरीज़ हुई जंहिंमें डॉक्टर बलोच पोइ हेठि मथे करे पहिरियों किताब जो त बेलायुनि जा ॿोल स्कीम खां पहिरियों हुयो ऐं उन गॾाए करे 44 किताबनि ते उन स्कीम खे मुकमल कयो। पर वरी साॻी ॻाल्हि त अदबी बोर्ड जे पारां सिंधी टेक्स्ट अदबी बोर्ड जे पारां 40 किताबनि जी सीरीज़ हुई, पर कुल किताब 44 आहिनि। इन जे करे लोक अदब जी रिथा। वरी असां क्लासिकल शाइरनि ते कमु, हाणे कहिड़नि क्लासिकल शाइरनि ते कमु कयो अथई, उन्हनि क्लासिकल शाइरनि जी असां फ़हरिस्त ठाहींदासीं। मिसाल तौरु काज़ी कादन ते कयो अथई, मे शाह इनायत ते कमु कयो अथई, शाह लुत्फ़ुल्लाह क़दरी ते कमु कयो अथई, ख़लीफ़े नबी लगारी ते कमु कयो अथई, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कमु कयो अथई, हमल फ़क़ीर ते कयो अथई। इन्हनि सभिनी जी असां लिस्ट ठाहींदासीं। लिस्ट ठाहे ऐं उनखां पोइ असां तरतीब सां रखंदासीं हिननि शाइरनि ते जेको आहे सो डॉक्टर बलोच कमु कयो आहे ऐं उन में उन्हनि तहक़ीक़ी मुक़दमा लिखिया आहिनि। मुक़दमनि जे बुनियाद ते असां चवंदा आहियूं त डॉक्टर बलोच जी जेको कमु आहे, तहक़ीक़ी कमु आहे, उहो सभ खां जानदार आहे। उनखां पोइ असां चऊं था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अकेले ते। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं अकेले जी ॻाल्हि कयूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मुसलसल 40 साल जेको कमु कयो आहे उहो डॉक्टर बलोच कयो आहे ऐं 10 जुल्दनि में अलॻि सां हिकु रिसालो तयारु कयो आहे जेको असां वटि मौजूदु आहे, जंहिंमें उनजो मयारी ग़ैर मयारी या ॿियनि शाइरनि जो जेको बि मवादु आहे, कलाम आहे, उहो सॼो शामिलु कयल आहे। पहिरियों छंड छाण करे अलॻि अलॻि कयल आहे ऐं पोइ आख़िरी जुल्द में उहो सॼो मवादु जेको आहे उहो गॾु करे ॾिनो वियो आहे त हीअ शाह लतीफ़ जे रिसाले में मौजूदु आहे। उनखां पोइ असां चऊं था त लुग़त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच लुग़त ते कमु कयो। हाणे इहा बि हिनखे स्कीम जे तहत मिलियल हुयो। उन स्कीम ते जॾहिं कमु कई त पहिरियों जामिया लुग़त हिकु ठाहियनि, उनखां पोइ 5 जुल्दनि ते अलॻि अलॻि जेको आहे सो
लुग़त तयारु थी जेका हींअर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां पिणु छपाए पधरी कई वई आहे। उन खां पोइ सिंध जी तारीख़ ते केतिरा ई मकाला लिखियलु आहिनि। अवां जॾहिं हुन तहक़ीक़ कंदव, अवां डेमो ठाहींदव त उन जे में हैदराबाद ते, सखर ते, मीरपुर उमर उन ते रनीकोट ते ऐं ॿियनि केतिरनि ई ज़िलनि ते उन जा जेको आहे सो मकाला लिखिया पिया आहिनि। उन्हनि मकालनि जे बुनियाद ते चवंदासीं तारीख़ में बि पिणु कमु कयो अथसि। आख़िर हुन सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ सिंधी ॿोलीअ में नज़रियो पेश कयई ऐं उनखे जेको आहे सो नज़रियनि जे बुनियाद ते चई त सिंधी ॿोली सामी सिफ़त ज़बानुनि मां आहे ऐं अहिड़े रीति वरी अदब जी तारीख़ ॿोलीअ सां लाॻापियल आहे। पुण जेका अरबनि जे दौर खां हुन शुरू करे उन सूमरनि जे दौर में जेका तरक़ी ऐं तरवीज आई आहे उहो वरी जेको आहे सो उन ई दौर में सूमरनि ऐं समनि जे दौर में जेका शऊरी सघ वधी आहे ऐं शऊरी लाड़ो वधियो आहे। उन लाड़े जो ज़िक्र कंदे करे ॾिसो अरगून तुरखान ऐं मुग़लनि जे दौर खां वधंदे कलोड़ा दौर ताईं पहुतो ऐं टालपुर जे आख़िरी कुझु हिसे में अची पहुतो आहे त डॉक्टर नबी हुसैन बलोच जी तारीख़ अची ते ख़तमु थी, छाकाणि त उन में असांखे सामी ते आख़िरी हिकु नंढो नोट मिले थो सिंधुस किताब ते। ऐं इन लिहाज़ खां असां जॾहिं डेमो तयारु कंदासीं त असांखे मिलंदो त हीअ जेके डेमो आहे मुमकिन थी सघे थो। ऐं इहो हिकु डेमो कोन्हे को, इहो अव्हां हिन ते सभिनी ते अलॻि अलॻि डेमो ठाहे सघो था। डॉक्टर बलोच जे अलॻि अलॻि उनवाननि ते, लोक अदब रिथा ते अलॻि ठहंदो, क्लासिकल शाइरनि ते तहक़ीक़म ते अलॻि ठहंदो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते अलॻि ठहंदो, लुग़त नवेसीअ ते हिकु अलॻि ठहंदो, सिंध जी तारीख़ ते अलॻि डेमो ठहंदो, सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ ते अलॻि डेमो ठहंदो। इन ते अलॻि अलॻि डेमो तव्हां तयारु करे सघो था। मतिलबु त हीअ 6 डेमो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर बलोच ते अव्हां तयारु करे सघो था ऐं उन ते ॻाल्हाए सघो था त डॉक्टर बलोच जो सिंधी अदब ऐं इल्म जे लाइ कहिड़ियूं ख़िदमतूं आहिनि। तकड़ में ॻाल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हींअर बि मूंखे प्रिंसिपल जे हेठां जेको आहे उहो कॉल आई आहे त जल्दी अचो, जंहिंजे करे मां हीअ अव्हां जे लाइ जल्दी जल्दी रिकॉर्ड कयो आहे त जीअं अव्हां बि फ़ाइदो हासिलु कयो ऐं इनशा अल्लाह सुभाणे हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सां गॾु हूंदासीं। अलाह हाफ़िज़।